असां किताबनि मज़मूननि टीवी प्रोग्रामनि में अक्सर उहो ॿुधंदा आहियूं त पाकिस्तान पारां पैदा कयल तालिबान जी मदद सां अमेरिका अफ़गानिस्तान में सोवियत यूनियन यानी हाणोके रूस खे शिकस्त ॾिनी हुई। ऐं नतीजे तौरु सोवियत यूनियन केतिरनि ई मुल्कनि जी सूरत में टुटी वियो। नवंबर 2017 ईस्वीअ ते कम्यूनिस्ट इनकलाब खे 100 साल मुकमल थींदा। अचो त ॾिसूं जेकॾहिं सोवियत यूनियन न टुटे हा त अॼु 2017 ईस्वीअ में सोवियत यूनियन जी शिकिल कहिड़ी हुजे हा। 1991 ईस्वीअ में सोवियत यूनियन टुटण जे सबबि यूक्रेन, मोल्डोवा, बेलारूस, लिथुआनिया, लैटविया, एस्टोनिया, जॉर्जिया, आर्मीनिया, अज़रबैजान, काज़किस्तान, उज़्बेकिस्तान, तुर्कमानिस्तान, किर्गिस्तान ऐं ताजिकिस्तान रूसी फेडरेशन खां टुटी अलॻि मुल्क बणिजी विया। जेकॾहिं अॼु सोवियत यूनियन खां अलॻि थियल उन्हनि 14 मुल्कनि खे वरी रूसी फेडरेशन में शामिल कजे त सोवियत यूनियन ऑस्ट्रेलिया, अंटार्कटिका, ॾखण अमेरिका, आर्कटिक समुंड ऐं ॾाखिणी समुंड खां वॾो हूंदो, जंहिंजो मतिलबु सोवियत यूनियन 3 खंडनि ऐं 2 समुंडनि खां वॾो मुल्क हूंदो। जेकॾहिं सोवियत यूनियन खां जुदा थियल 14 मुल्क ॿीहर रूस में शामिल कया वञनि त हिक ई मुल्क में 11 मुख़्तलिफ़ टाइम ज़ोन हूंदा। मुल्क जे हिक हिसे में मंझंदि जा 12 त ॿिए हिसे में राति जा 11 थींदा। जेकॾहिं अॼु सोवियत यूनियन जो ॿीहर क़याम थिए त उहो आबादीअ जे लिहाज़ खां दुनिया जो 4थों नंबर वॾो मुल्क हूंदो। उन जी आबादी 29 करोड़ खां मथे हूंदी ऐं उते कम्यूनिस्ट पार्टी ऑफ सोवियत यूनियन जी हुकुमरानी हूंदी। सोवियत यूनियन में इबादत करण लाइ मख़सूस इबादत गाह हूंदा। इबादत गाहनि खां ॿाहिरि इबादत ऐं मज़हबी ॻाल्हियुनि ते पाबंदी हूंदी। सोवियत यूनियन में वॾो मज़हब ईसाइत हूंदो, जॾहिं त 25% आबादी सुन्नी ऐं 3% शिया हूंदी। 12% माण्हू लादीन हूंदा, जॾहिं त बाक़ी 4% माण्हू दुनिया जे मुख़्तलिफ़ मज़हबनि सां तालुक़ रखंदड़ हूंदा। हाणोको रूस इक़्तिसादियात जे हवाले सां दुनिया जो 12हों नंबर मुल्क आहे, पर सोवियत यूनियन जो क़याम ॿीहर थिए त सोवियत यूनियन इक़्तिसादियात जे हवाले सां दुनिया जो 8हों नंबर वॾो मुल्क हूंदो, जंहिंजी टोटल GDP $2 ट्रिलियन हूंदी। सोवियत यूनियन जी दिफ़ाई बजट $80 बिलियन हूंदी। तंहिं बावजूदि उहो अमेरिका, सऊदी अरब ऐं चीन खां दिफ़ाई बजट जे हवाले सां पोइते हूंदो। सोवियत यूनियन जे आर्मीअ जो तइदाद 43 लख हूंदो, जेको लॻभॻि न्यूज़ीलैंड जी समूरी आबादीअ जे बराबरि आहे। सोवियत यूनियन तेल पैदा कंदड़ दुनिया जो वॾो मुल्क पिणु हूंदो, जेको हिक ॾींहं में 1 करोड़ 29 लख बैरल खां वधीक तेल पैदा कंदो, जेको अमेरिका तोड़े सऊदी अरब खां केतिरा ई दफ़ा वधीक तेल पैदा कंदड़ मुल्क हूंदो।